गुज़ारिश कंदुसि त को कालम लिखी आया आहिनि वक़्त जी मुनासिबत सां खेनि गुज़ारिश आहे त कालम पेश कनि साईं आज़म भट्टी साहब। भाई उनवान है कूड़ा तवी कुफर फी, कूड़ा तवी कुफर फी। नवजाती अगवाणन कारकुनन ऐं वातरादन अगवाणन कारकुनन में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे। सोशल मीडिया जे उरूज बाद खोड़ सारा अंगूठे छाप दानिश्वर बणिजी नक जी पकाई सां पाण खे सोशल मीडिया जा बेतुका बादशाह सॾाईंदे पंहिंजे हल्के जे जी हुज़ूरनि खां वाह वाह जो गिगूं ॻाड़ाए ख़ुशि थींदा रहनि था। वेझनि कुझु ॾींहंनि खां सिंध में हुकूमती धुर सां वाॻियल वातरादन वॾी दावा जा पहाड़ खड़ा करे छॾिया त कालाबाग डैम मनसूबो असां रद्द करायो। तारीख़ जी सितम ज़रीफ़ी इहा आहे त खेनि शायदि इहा ॼाण न हूंदी त उहो मनसूबो शुरू कंहिं कयो हो, कालाबाग डैम आहे किथे। पर पक सां खेनि इहा ॼाण बि न हूंदी त उन सिंध दुश्मन मनसूबे लाइ सभ खां पहिरीं यानी 1977 में बजेट कंहिं रखी। उन वक़्तु मुल्क जूं वागूं कंहिं वटि हुयूं ऐं उन मोल घोड़े में साह विझण ख़ातिर उन लाइ 1988 में तारीख़ जी वधि खां वधि बजेट कंहिं रखी। जेको कमु जनरल विया 11 सालनि जी आमराना इक़्तिदारी अरसे में बि न करे सघियो हो, उहो कमु हिननि माहा सियासी मोहरनि पहिरें साल में आब ताब सां कयो हो। कंहिं बि तारीख़ी नोयत जे मामले जे बुनियाद खे खोटण बजाए उन जे पुछ खे झले बीह रहण ऐं बाद में ॿियनि मारूफ़ी हालतुनि वारा इल्ज़ाम हणी पंहिंजो पाण खे तुरम खान साबित करण जी रवायत असां वटि वॾी ऐं अजाई दानिश्वरी जो सबबु बणियल आहे। ज़ाती गुरोही अना जी तस्कीन लाइ अणॼाण फर्दनि आॾो दानिश्वर बणजण जी कोशिश फ़क़ति वातरादा अॻुवाण ऐं वर्करी करे सघनि था, जिन कॾहिं पंहिंजी तनज़ीम जो आइन पढ़ण त परे पर ॾिसण जो शर्फ़ बि कॾहिं हासिलु नाहे कयो। बाक़ी पढ़ियल लिखियल फ़र्द चङी रीति सम्झनि था त अवाम जे अखियुनि में धूड़ विझण लाइ केॾी न नक जी पकाई करे न खे नओं कोट ॾेई बीहण वारनि माण्हुनि खे करे छा थो सघिजे। हिननि वीचारनि खे इहा बि ख़बर न हूंदी त आमिर जनरल अयूब जॾहिं पंजाब जा 3 दरिया हिंदुस्तान खे विकिरो करे 1945 वारे पाणी मुआइज़े जी भंकड़ी कंदे 1960 में सिंध ताफ़ मुआइदो कयो हो त उन वक़्तु जनरल अयूब जी काबीना में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कहिड़े उहिदे ते हो। चश्मा चैनल लिंक कैनाल जो बुनियादु कंहिं रखियो हो। हिननि जा जेके दानिश्वर अॼु सोशल मीडिया ते सिंध ताफ़ मुआइदे जो रिंगट खणियो वेठा आहिनि, उन्हनि खे कसम ॾेई रगो ताफ़ जी माना पुछी ॾिसो समूरी पत वाइकी थी वेंदी। बहरहाल कालाबाग डैम जो मनसूबो 1977 में पाकिस्तान में तवानाई जे बहरान खे हल करण लाइ तजवीज़ कयो वियो हो। 1977 में उन लाइ पहिरियों भेरो बजेट PP हुकूमत रखी हुई, जेके हिन रियासत जे मज़लूम ऐं महकूम क़ौमनि मुकमल तौर ते रद्द करे छॾियो। तंहिं करे अरबें रुपया ख़र्च करे रियासती ख़ज़ाने जो ॿेड़ो गर्क करण बावजूदु हीउ मनसूबो अञा ताईं मुख़्तलिफ़ सियासी ऐं माहौलियाती ऐं ॿियनि सबबनि जे करे तकरारी बणियल आहे, जंहिंखे सिंध जी हिकु वॾी हुक्मरान जमायत हमेशह केश कराए सिंध कार्ड तौरु इस्तेमालु कंदी रही आहे। मुल्क जी कुल आबादी जो 52% नौजवान आहिनि। कालाबाग डैम जे मोल घोड़े जे राग खे बंदि थींदे बि लॻभॻि 20-25 सालनि जो अरसो गुज़री चुको आहे। अॼु जेके 20-25 सालनि जी उमिरि जा नौजवान आहिनि, उन्हनि खे मुकमल ॼाण न हुअण करे उहे सम्झनि था त इहे वातरादा यानी मौजूदा हुकूमती धुर जे कुदन करतूतनि जा कूड़ा दिफ़ाई वकीली गामूं सचार आहिनि। कालाबाग डैम जे मनसूबे ते नज़र विझण सां तारीख़ जे वर्कनि मां मालूम थिए थो त जमहूरियत जे चैंपियन सॾाईंदड़ अयूबी आमिर जी पैदावार आमिर अयूब ख़ान जी काबीना जे उन वक़्त जे वज़ीर ज़ुल्फ़िकार अली भुट्टे कालाबाग डैम जो बुनियादु रखियो हो ऐं कालाबाग डैम लाइ पहिरीं बजेट बि 1977 में रखी। बाद में आमिर जनरल ज़ियाउल हक़ पंहिंजे दौर में बिना कंहिं बजेट रखण जे उनखे मुकमल तौरु नज़रअंदाज़ करे छॾियो, छो त मज़लूम क़ौमुनि जी तबाही ऐं बर्बादी जा ॿिया खोड़ वटसि जदीद ज़रिया मुयसर हुआ। 1988 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजे वालिद जे ख्वाब खे पूरो करण लाइ कालाबाग डैम ठाहिराइण जो ऐलान कंदे उन लाइ 30.57 मिलियन बजेट रखी। उन मनसूबे खे शुरू करण जी कोशिश कई, जेका कालाबाग डैम जी अॾावत लाइ तारीख़ जी वॾे में वॾी बजेट हुई। 1989 में वरी
PP हुकूमत कालाबाग डैम लाइ 34.82 मिलियन बजट रखी, जिन बजटनि खे उन वक़्त जे क़ौमी असेंबली जे मेंबरनि हंबोशियूं हणी मंज़ूर ऐं क़बूल कयो हो। जॾहिं PP हुकूमत जो तख़्तो ऊंधो थियो त वरी रियासती इक़्तिदार वठण लाइ ब्लैकमेलिंग वसीले वावेला शुरू कई हुई। नवाज़ शरीफ़ त हो ई पंजाबी जंहिं कंहिं तरह सां वफ़ा न घटायो, पर PP हुकूमत जेतिरी बजट मुख़्तस न करे सघियो। पर वरी बि PP हुकूमत 1993 में 2.8 मिलियन, 1994 में 3.14 मिलियन, 1995 में 2.40 मिलियन, 1996 में 1.19 मिलियन बजट कालाबाग डैम जी अदावत लाइ रखी। कालाबाग डैम जे मसइले ते हिननि यारनि जो मौक़िफ़ पंजाब में हिकिड़ो त वरी सिंध में ॿियो हूंदो आहे। अंदाज़ो लॻायो त कटर पंजाबी हूंदे बि नवाज़ शरीफ़ पंहिंजे समूरे हुकूमती अरसे में कालाबाग डैम लाइ कुल 29.30 मिलियन बजट रखी सघियो, पर सिंध जी मैंडेट जी दावेदार पीपल्स पार्टी पंहिंजे हुकूमती अरसे दौरान 79.74 मिलियन बजट रखी हुई। हाणे अंदाज़ो लॻायो त हिननि खे कालाबाग डैम जो केतिरो लाचारो ऐं सिंध जो केतिरो लाचार रहियो आहे। जॾहिं मुख़्तलिफ़ सिंध दोस्त ऐं क़ौम परस्त धुरियुनि पारां इमदाद मोहम्मद शाह जी अॻुवाणी में कमू शहीद वटि सिंध पंजाब बॉर्डर ते धरणो हयो वियो हो, त उहो एहतजाजी सॾु हरगिज़ बि PP जो न हो। जेकॾहिं PP जो सॾु ॾिनो हो त उनजो रिकॉर्ड का तनज़ीमी कार्रवाई त मौजूदु हूंदी। उन वक़्तु PP जी कंहिं मरकज़ी कमेटी जो को इजलास त थियो हूंदो जंहिंमां मोहतरमा कालाबाग डैम ख़िलाफ़ जिदोजहद जी का मंज़ूरी वरिती हूंदी। छो नथो इहो रिकॉर्ड ज़ाहिर कयो वञे? कालाबाग डैम ख़िलाफ़ कमू शहीद वटि थींदड़ उहो एहतजाज असल में क़ौम परस्तनि जो सॾु हो, जंहिंमें बेनज़ीर भुट्टो घुरी वरितल दावत सबबु शिरकत करणु आई हुई। अचण जो मक़सदु बि इहो ई हो त क़ौम परस्तनि अवामी मेड़ाकनि वसीले डैम खे मुकमल ॼण त ख़तमु कराए छॾियो, पर हू रियासत जे तरफ़ां पहुची वई हुई त जीअं उहो क्रेडिट क़ौम परस्तनि बजाए सिंध कार्ड जे इस्तेमाल तौरु खेनि मिले। असल में PP सां लाॻापियल भोतारनि सिंधो ते 6 कैनालनि जी अदावत ते पधरी थियल पत खां पोइ इहो राग बंदि नाहे कयो त असां कालाबाग डैम खे ख़तमु करायो हो। दरअसल इहा ग़लति बयानी ऐं हथरातू जोड़ियल हिकु मुबालिगो आहे। सभ खां पहिरीं 1988 में साईं GMC जी सरबराही में ठहियल सिंध क़ौमी इत्तेहाद कालाबाग डैम जे ख़िलाफ़ जिदोजहद जी शुरूआति कई हुई। उन अरसे दौरान रसूल बख्श पलीजे जी अॻुवाणी में ठहियल सिंधी अवाम जे इत्तेहाद शानदार जिदोजहद जी तारीख़ मरतब कई। जीअं सिंध महाव 1 सेप्टेम्बर 1991 ते कालाबाग डैम ख़िलाफ़ सिंध में आम हड़ताल जो सॾु ॾेई समूरी सिंध खे बंदि करायो। तारीख़ में कालाबाग डैम ख़िलाफ़ पहिरियों 17 अप्रैल 1992 में कमू शहीद जे बॉर्डर ते GA सिंध महाव धरणो हुयो हो। उन वक़्तु GA सिंध महाव जो चेयरमैन सैयद गुलाम शाह हो। अब्दुल वाहिद आरिफ़र ऐं ॿिया क़ौम परस्त अॻवान उन एहतजाज जी क़यादत करे रहिया हुआ। 27 जनवरी 1993 ते PP जे वफ़ाक़ी वज़ीर राजा परवेज़ अशरफ बयानु ॾिनो त कंहिं बि क़ीमत ते कालाबाग डैम ठाहींदासीं, जंहिंजी पार्टी जा कूड़ा दानिश्वर चवंदा त कालाबाग डैम असां ख़तमु करायो हो। उन दौरान रसूल बख्श पलीजे जी डैम मुखालिफ़ अणथक जिदोजहद ऐं लांग मार्चुनि खे बि क़तई तौरु नज़रअंदाज़ नथो करे सघिजे, जंहिं अंगनि अखरनि ऐं तारीख़ी हवालनि समेत हुकुमराननि जूं वायूं बताल करे छॾियूं हुयूं। साईं GMC जे फर्ज़ंद सैयद इमदाद मोहम्मद शाह कालाबाग डैम जी अमकानी अदावत वारे मसइले ते 10 अगस्त 1998 ते कमू शहीद बॉर्डर ते धरणे जो फ़ैसिलो कयो हो। उन दौरान मौजूदा सदर ऐं PP जो को चेयरपर्सन आसिफ़ अली ज़रदारी जो वालिद हाकम ज़रदारी सैयद इमदाद मोहम्मद शाह वटि हली वियो हो त उन धरणे में बेनज़ीर भुट्टो खे शामिल करियो। गॾियल सलाह मुशावरत सां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे उन धरणे में शिरकत जी दावत ॾिनी वई। 1996 में छाकाणि जो 1996 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत संदसि इक़्तिदारी दौर में संदसि भाउ शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे बेरहमाने क़त्ल सबबु ख़त्म कई वई हुई। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे क़त्ल जो इल्ज़ाम आसिफ़ ज़रदारी ते लॻो, जंहिंमां तारीख़ी तौरु ज़रदारी अॼु बि आजो नाहे। भले खणी समूरा सबूत मिटाए बरी हुजण जूं दावाऊं कयूं वञनि, पर सम्झण वारा सम्झनि था त उन सान्हे जा हक़ीक़ी ज़िमेदार केरु हुआ। मोहतरमा बेनज़ीर ते शहीद मुर्तज़ा भुट्टे जे बेरहमाने क़त्ल वारे वाक़े जे करे सिंध में शदीद कावड़ हुई। मथां पंजाब नवाज़ शरीफ़ जी शिकिल में कालाबाग डैम जो ॿीहर शोशो छॾियो ऐं मोहतरमा बेनज़ीर बि हालतुनि जी नज़ाकत सबबु कमू शहीद वारे धरणे में घुरी वरितल दावत ते अची पहुती हुई।
फैज़ इमरान मोहम्मद शाह, बशीर खान कुरैशी, रफुल बख्श फलीजो ऐं ॿिया अनेक क़ौम परस्त उन तारीख़ी धरणे में शामिल हुआ। शानदार तारीख़ी धरणो लॻो ऐं फ़क़ति हिकु ॾींहुं पंजाब जा रस्ता बंदि थियण सबबि असुल आकान जो होश कुझु ठिकाणे ते आयो, जेका जिदोजहद ऐं कामयाबी गॾियल मज़ाहिमत जो नतीजो हुई, न कंहिं फ़र्द वाहिद या हिकु जमायत जी जिदोजहद जो सबबु हुई। वरी जनरल मुशर्रफ कालाबाग डैम जे मुअल घोड़े में फाह विझण जी कोशिशि कई त सिंध में एंटी कालाबाग डैम फ्रंट में जफकम, GFN महाव, अवामी तहरीक, FTP, सिंध नेशनल फ्रंट ऐं ॿियूं कई धुरियूं शामिल हुयूं। PP उन वक़्तु जनरल मुशर्रफ जे अताब हेठि हुई, सो खेसि ॿाहिरि निकिरण जो उज़र पैदा थी मिलियो हो। उहे बि उन जिदोजहद में गॾिजण ते मजबूर थी पिया, जंहिंजो पूरो क्रेडिट हाणे पाण ॾांहुं सम्झनि था। मोहतरमा जलावतन थी वई हुई। PP सिंध में अॼोकी MQM वांगुरु निहायत कमज़ोर हालत में हुई। उन वक़्तु कालाबाग डैम लाइ जनरल मुशर्रफ कई घोड़ा डोड़ाया, पोइ सिंध जे पाणी माहिरनि ऐं सिंधी अवाम जे मज़ाहिमती रंग खेसि नेठि पोइते हटण ते मजबूर कयो, को बि न फ़क़ति PP जे करे पर गॾियल मज़ाहिमत जे करे। उन वक़्तु सिंध जे वज़ीर आला अरबाब गुलाम रहीम बि कालाबाग डैम जी शदीद मुखालफ़त कई। उनजो अकेलो क्रेडिट PP खे ॾींदड़ काविश जहिड़ी मस्तनद अख़बार जी उन वक़्त जी हेडलाइन बि पढ़ी ॾिसनि, जेका शाहिद आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो न रुगो कालाबाग डैम जी हिमायत कंदी रही, चइनी सूबनि जी रज़ामंदी जहिड़ा बयान पिणु ॾींदी रही। पर उनखां अलावा हिननि कालाबाग डैम लाइ सभ खां घणे में घणी बजट पिणु रखी। फ़कीर मोहम्मद लाशारी सिंध जो निडर सहाफ़ी हो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खां वरितल संदसि इंटरव्यू अॼु बि तारीख़ जो हिसो आहे। जंहिं इंटरव्यू में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कालाबाग डैम जी मुकमल हिमायत कंदे उनजो नालो बदिलाए इंडस डैम रखण जो बयानु ॾिनो त मथां सिंधी मञी वञनि। उनखां पोइ ग्रेटर थल कैनाल जो पड़ाॾो गूंजो। एंटी ग्रेटर थल कैनाल एक्शन कमेटी ठही, जंहिंमें बि PP स्टेब्लिशमेंट सां गॾु साज़बाज़ जे चकर में क़ौम परस्तनि ऐं सिंध दोस्त धुरियुनि सां मजबूरी तहत गॾी हुई, जिन क़ौम परस्तनि ऐं वतन दोस्तनि ख़िलाफ़ अलाए छा ॻाल्हायो पियो वञे। जेकॾहिं इहे सभु जा सभु क़ौम परस्त वतन दोस्त ग़लति हुआ त PP ग्रेटर थल कैनाल ख़िलाफ़ अकेले सिर जंग छो न थिए जोटी। जेके हाणे दावा कनि था त सभु कुझु असां ई कयो, असां ई करे सघूं था। PP हूअं बि मजमूई तौरु मुखालिफ़ दुर में हूंदे क़ौम परस्त बणिजी वेंदी आहे ऐं इक़्तिदार में अचण खां पोइ सिर्फ़ु पंजाब जे मफ़ादनि जी मुहाफ़िज़ हूंदी आहे। जी हिन भेरे सदर ज़रदारी कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी, बाद में अवामी दबाव जे करे साॻिया जियाला वागू वारा ॻोढ़ा पिया ॻाढ़नि त असां कुझु बि नाहे कयो। खेनि इहा ख़बर बि नाहे त ग्रेटर थल कैनाल ख़िलाफ़ निसार खड़े जी कन्वीनरशिप में सिंध दोस्त ऐं क़ौम परस्त धुरियुनि सां गॾु जेका मुहिम हली हुई, उन ग्रेटर थल कैनाल जे तसलसुल में मौजूदा वक़्त में ऐलानियल 6 कैनालनि मां हिकु ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 बि शामिल आहे। यादि रहे पंजाब कालाबाग डैम रिथा तां सिंधी क़ौम परस्तनि ऐं सिंधी अवाम जे ताक़तवर रद्दमल जे करे पोइते हटंदो रहियो आहे। उनमें सवाइ जनरल मुशर्रफ जे दौर में हिकु हद ताईं हालतुनि जी मजबूरी तहत गॾु हुजण जे पीपल्स पार्टी जो को बि अकेले सिर तहलुक न आहे। भला 1988 खां वठी हिन वक़्त ताईं PP केतिरा ई दफ़ा हुकूमत में रही आहे। कालाबाग डैम जो मनसूबो हमेशह लाइ ख़तमु करे सिंध खे हिन वक़्त ताईं रुॻो 1991 जे ठाह मूजिबि मिलियल पाणी जो हिसो त वठी ॾिए हा। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो तरफ़ां ॾिनल चश्मा झेलम लिंक कैनाल समेत तौसा पंजनन कैनाल जेके फ्लड कैनाल हुआ, उन्हनि खे ॿाहिरो ई वहाइण खां पंजाब खे त रोके ॾेखारे हा। ग्रीन पाकिस्तान प्रोजेक्ट लाइ सिंध जे मुहतात अंदाज़े मूजिबि सिंध जी लॻभॻि 60 लख एकड़ ज़मीन PP सरकार विकिरो करे ॾिनी आहे, जंहिं ते फ़क़ति ई फ़क़ति मक़ामी सिंधी बेज़मीन ऐं बेरोज़गार हारियुनि जो हक़ सभिनी खां वधीक आहे। जेके धरती धणी आहिनि उन्हनि खे छॾे करे बेशमूल चोलिस्तान आबाद करण लाइ सिंधू मां 6 गैरक़ानूनी कैनाल कढण जी इजाज़त PP ॾिनी, छाकाणि जो खेनि इहा ग़लतफ़हमी हुई त सिंधी क़ौम को बि गॾियल रद्द अमल न ॾेखारींदी। हाणे उहा जमायत कीअं थी दावा करे त असां कालाबाग डैम रद्द करायो। ख़ुदारा समूरी सिंध विकिणी ऐं कब्ज़ो करे सभु कुझु खाई विया आहियो। कुझु त सिंध जी अवाम ते रहम करियो। 6 कैनालनि जे मसइले ते शुरूआती ॾींहंनि में सिंध तोड़े वफ़ाक़ में वेठल PP जा नुमाइंदा का बि ॻाल्हि ॿुधण ऐं मञण लाइ तयारु न हुआ। छाजा कैनाल, कहिड़ा कैनाल, किथे जा कैनाल, को बि कोन थो ठहे कैनाल न ठहंदा।
त पोइ कॉर्पोरेट फार्मिंग जी आड़ में सौदो कयल ज़मीनूं कीअं फ़िराब थींदियूं, कीअं ॿाहिरां सरमाएदार कंपनियूं ॾोकड़ ॾींदियूं, जहिड़ा राग आलापे ड्रामेबाज़ी वसीले तड़ तकड़ में सिंध असेंबली मां रिथ पास कराए 24 मार्च 2025 ते इरसा खे पाणी जी मौजूदगी जी NOC ॾेई अॻी जदोजहद जो मैदान सजाए वठल सिंध जे फुजाग ऐं बाशऊर अवाम, क़ौम परस्तनि, वकीलनि, शागिर्दनि, सहाफ़िन, अदीबनि, दानिश्वरनि, मासूम ॿारनि, न्याणियुनि, औरतनि वींदे टी जिन्स समेत हर मकतब ऐं फ़िक्र जे माण्हुनि पारां रोडनि ते निकिरी अचण जे ख़ौफ़ सबबि 25 मार्च 2025 ते ड्रामेबाज़ी जी बाज़ार रचाए विलेज हेडक्वार्टरनि में फॉर्मलिटी तौरु एहतजाज करे उन बैदि वरी हाय घोड़ा जो राग शुरू कयो वियो, जेको राग हलंदे बि वतन दोस्तनि, सिंध दोस्तनि खे अजीब लक़बनि सां नवाज़े ठठोलियूं कयूं वियूं, जेको सिलसिलो ताहाल जारी आहे। हक़ीक़त में हमेशह आवाम खे फुरमो पाराईंदड़नि खे इहो अंदाज़ो ई न हो त को सिंध जो शऊर ईअं जागी उथंदो ऐं संदनि निंडूं हराम करे विझंदो। 2007 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिकु सियासी डील वसीले जॾहिं मुल्क मोटी हुई त उन खां अॻु हिन वक़्त ताईं केतिरा महदार बणियल पीपला प्रेस कॉन्फ्रेंस वसीले PP खां अलॻि थियण जूं तयारियूं मुकमल करे चुका हुआ। उहे काग़ज़ अञा संदनि खीशनि में हुआ त बदकिस्मती सां मोहतरमा खे शहीद कयो वियो। मुल्की हालतूं के अणचड़ इनकलाब जी सरहद ते पहुची चुकियूं हुयूं। खपे जी फदान उन्हनि जियालनि खां ईअं कल्टियूं हणायूं जीअं आसिफ़ अली ज़रदारी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे तीजे ते समूरी ॾेही तोड़े परॾेही मीडिया आॾो मखदूम अमीन साईं खे वज़ीर आज़म बनाइण जो ऐलान करे कल्टियूं खाई वियो। तो हाणे बि सियासी कल्टियूं हिननि जो वॾो हथियार बणियल आहिनि, जिन हिकिड़ो ॾींहुं अॻे वॾियूं दाड़ूं पियूं हयूं त बसि शहबाज़ शरीफ़ अची हिननि जा पेर झलिया आहिनि। इजो तो बिलावल ज़रदारी केनालनि जे ख़ात्मे जो ऐलान करे। ख़ात्मे जो ऐलान त परे, पर हमरान खे अॻुवाट तइ थियल ड्राफ्ट हथनि में ॾेई विहारियो वियो त वञी आवाम खे बेवकूफ़ बनायो त 2 मई 2025 ते CCI जी गॾिजाणी में केनालनि बाबति गॾियल मफ़ादनि तहत बाहिमदी रज़ामंदी ख़ातिर को फ़ैसिलो कबो। जेसीं ताईं केनालनि जी अदावत जो कमु बंदि था करायूं। जेसीं ताईं 2 मई ते को फ़ैसिलो थिए, उहे जोधा जवान जिन कुझु वक़्तु अॻे मञियो ई कोन थिए को केनाल ठहनि पिया, से शहबाज़ शरीफ़ ऐं बिलावल ज़रदारी जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस बाद आवाम खे बेवकूफ़ बनाइण लाइ मिठाइयूं विराइण ऐं जशन मल्हाइण जी किरत खे लॻी विया। समूरी सिंध खे संदन माज़ी जी तारीख़ खां वठी मौजूदा सौदेबाज़ी वारे चालनि जी चङी रीति परोड़ आहे, पर हमरान जा नक लोह जा थी पिया आहिनि। शर्मिंदगी जो को अहसासु, अज़ाले जो को लम्हो संदन पासे खां ई न अॻे लंघियो आहे, न हाणे बि को लंघण जा के आसार मौजूदु आहिनि। पर कंहिं यादि करणु खपे त 1977 ॿियो हो, 1988 ॿियो हो, 1993 खां 96 ॿियो हो, हीउ 2025 आहे जंहिंमें वॾियूं दाड़ूं हणंदड़ संदन ख़तरनि जो खिलाड़ी बहानो बणाए छपणी लिकी वेही रहियो आहे। पंहिंजे हुन कूड़े सियासी मुर्शिद खे ॿाहिरि कढी अची सिंध जे रोडनि ऐं रस्तनि ते बीहारियो त ख़बर पवे जिन रोडनि रस्तनि ते हुन कूड़, ठगी, मकर, धोखेबाज़ी, दादागिरी, ड्रामेबाज़ी ऐं फुरलुट जा बेसुरा राग ॻाया आहिनि, उहे रोड ऐं रस्ता खेसि कहिड़ो आईनो पिया ॾेखारनि। यादि रखो, सिंध जे शऊर खे कमज़ोर न सम्झो। 100 सालनि खां वठी सिंध ते मक़बूज़ अंग्रेज़ गौरव अॼु गुमनाम आहे ऐं मुनी सदी खां वठी अंग्रेज़नि जो पैदा कयल कारो पंजाबी साम्राज 5-6 ॾींहंनि में छलवारूं भरे बीह रहियो आहे। ही उहा सिंध आहे जेका जागी उथी आहे ऐं अव्हां जे कूड़े मर्द हुर खे हिकु कमरे ताईं महदूद करे छॾियो अथव। इहो जज़्बो ऐं जोलान अञा बि वधीक भड़की उथियो त अव्हां पाड़ेसरी मुल्क जे हुकुमरान जियां मुल्क छॾे भॼी वेंदा। अव्हां जे इहा पिरकार रहियात उहो ॾींहुं परे न आहे जो अव्हां खे पंहिंजा जूता त ठहियो पर कपिड़ा पाइण बि यादि न रहंदा। तारीख़ जो पलांद ॾाढो बेरहम आहे, तंहिं करे तव्हीं कूड़ा कुफर सी तारीख़ जे ज़बर मां सबक़ पिरायो।